कराची जी मेमन अस्पताल में कुछ ॾींहं अॻु बर वक्त इलाज न थियण करे फौत थियल नारी नाज़िया सोलंकी जे वारसनि पारां अस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कराची प्रेस क्लब आॾो नाज़िया सोलंकी जे वालिद गुलाम शबीर सोलंकी, भाउ आमिर सोलंकी, वालदा साइमा सोलंकी ऐं ॿियनि जी अॻवानीअ में एहतजाजी मुज़ाहिरो करे कैंप क़ाइमु कई वई। उन मौक़े ते शबीर सोलंकी अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त अस्पताल इंतज़ामिया जी नाअहली करे नाज़िया सोलंकीअ जो बर वक्त इलाज न कयो वियो, जंहिं करे हू तड़पी फौत थी वई। मुझे पहिरें ॾींहं खां ई मुतालबो आहे ऐं हाणे बि इहो मुतालबो आहे त हिन अस्पताल वारनि जेका गफ़लत कई आहे, फर्स्ट एड न ॾिनी आहे, उनजो अज़ालो कयो वञे। बाक़ी हे ॻाल्हियूं हो ॻाल्हियूं कमेटियूं इहो सभु असांखे धोखे में रखण जे लाइ रखियूं वयूं आहिनि। असां सां धोखो करे रहिया आहिनि। असांजे मासूम नियाणीअ जो ई खून लोहण था घुरनि ऐं इन मेमून इंतज़ामिया खे माना इन खां बरी कराइण था घुरनि। जेके बि माण्हू मेमून इंतज़ामिया सां बार्गेनिंग करे रहिया आहिनि उहे असांजे हक़ में न आहिनि। हुननि मुतालबो कयो त अस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk